अचो सूरन वारियूं करियूं सूर पचार। ज़िंदगी जे हर मकतब फ़िक्र सां सलाहियल जियापे जतन ऐं जिदोजहद ते मबनी हफ़्तेवार प्रोग्राम सोशल क्लिनिक। मुआशरे खां माणपे ऐं मज़ाह ताईं, तालीम खां तरबियत ऐं तरजीहुनि ताईं, सिहत खां सफ़ाई ऐं सनतकारीअ ताईं, फ़नकार ऐं फ़िक्र ताईं, तरक्की तनज़ुली ऐं तेज़ रफ़्तारीअ ताईं, कानून साज़ी ऐं इंसाफ़ ताईं, माहौल खां मुंदुन ऐं माहौलियाती अदब ताईं प्रोग्राम सोशल क्लिनिक अव्हां लाइ खणी अची रहिया आहियूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ SS न्यूज़ वेब TV ते। जी हाँ, ॾिसण न विसारींदा हफ़्तेवार प्रोग्राम सोशल क्लिनिक SS न्यूज़ वेब TV ते, ऐं पंहिंजे होस्ट काशिफ़ सिद्दीकी सां।